खैरपुर नाथन शाह मामा खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करवाए मोहम्मद इस्माइल खोहारो। जमियत उलमा इस्लाम ज़िले दादू जे ज़ेर इंतज़ाम बेगामी जमियतो तरबियती कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। सखर में थींदड़ आलमी अमन इज्तिमा खे कामयाब बणाइण लाइ चइनी तालुकनि जे ज़िम्मेवारनि जो अहम इजलास काकड़ भरिसां अल रहीम ऐं सॾण बबर राइस मिल में मुनक़िद थियो, जंहिंमें प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई वई। इजलास ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में JUI सिंध जे अमीर मौलाना अब्दुल क़यूम नालिजवी, जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सूमरो, सैयद सिराज अहमद शाह अमरूटी, मोहम्मद सालेह अंडर, मौलाना मंजूर अहमद सूमरो, इंजीनियर अब्दुल रज़ाक लाखो, डॉक्टर AG अंसारी, सलीम सिंधी, इज़हारुल हक सिद्दीकी, मौलाना अब्दुल करीम चांडियो ऐं समेत ॿियनि अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ईंदड़ साल 21, 22 ऐं 23 मार्च ते सखर में कायदे जमियत मौलाना फज़लुर रहमान जी सरपरस्ती हेठि आलमी अमन इज्तिमा मुनक़िद थींदो, जंहिंमें दुनिया जे नामोर आलिमनि अॻवाननि ऐं लखे मुसलमान माण्हुनि जी शिरकत मुतवक़ा आहे। इज्तिमा जी कामयाबी लाइ ज़िले सतह ते तयारियूं तेज़ कयूं वयूं आहिनि ऐं जनरल काउंसिल जो इजलास तलब कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे राशिद महमूद सूमरो चयो त ईरान ऐं अमरीका विच में छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जो किरदार साराजगो आहे, जंहिं ते JUI ख़ुशीअ जो इज़हार करे थी। हिननि चयो त आलमी मार्केट में तेल जे अघनि में घटिताई बावजूदि मुल्क अंदरि पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाधि करे अवाम ते इज़ाफ़ी भार विधो वियो आहे, जंहिंखे जमात रद्द करे थी। हिननि वधीक चयो त सिंध अंदरि बदअमनी, क़बाइली झेड़ा, महांगाई ऐं मंशियात में वाधि थी रही आहे, जॾहिं त हुक्मरान सूबे जा मादनी वसीला, ज़मीनूं ऐं जबल विकिरो करे रहिया आहिनि। संदनि चवणु हो त हुकूमत अवामी भलाई लाइ बि मुअसर क़दम न खंया आहिनि। हिन चयो त आलमी मार्केट में तेल जे अघनि में घटिताई बावजूदि मुल्क अंदरि पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाधि करे अवाम ते इज़ाफ़ी भार विधो वियो आहे, जंहिंखे जमात रद्द करे थी। हिन वधीक चयो त सिंध अंदरि बदअमनी, क़बाइली झेड़ा, महांगाई ऐं मंशियात में वाधि थी रही आहे, जॾहिं त हुक्मरान सूबे जा मादनी वसीला, ज़मीनूं ऐं जबल विकिरो करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत अवामी भलाई लाइ बि मुअसर क़दम न खंया आहिनि। राशिद महमूद सूमरो इल्ज़ाम हयो त सिंध में औरतुनि ऐं ॿारनि सां नाइंसाफ़ियूं वधी वयूं आहिनि। बासर माण्हुनि जे ज़ुल्म सबबि केतिरियुनि नियाणियुनि खे इंतिहाई क़दम खणण ते मजबूर कयो पियो वञे, पर हुकूमत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ संजीदा नज़र नथी अचे। हिन चयो त गुज़िरियल चूंडुनि में जाली मैंडेट ज़रिए इक़्तिदार हासिल कयो वियो, जॾहिं त गुज़िरियल 18 सालनि दौरान सिंध खे सिर्फ़ लुटियो वियो आहे, नौकरियूं विकिरो थी रहियूं आहिनि ऐं अमन अमान जी सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे।